नाज़रीन ख़बर है घोटकी में अफ़सोसनाक हादसो थियो है जैमें पंजाब से ताल्लुक़ रखंदड़ 4 ॼणा पंहिंजी ज़िंदगी की बाज़ी हारजी विया आहिनि। फौतन में एक औरत भी शामिल है। असां सलाइन ते मौजूद है डिस्ट्रिक्ट रिपोर्टर काश कुर्बान जलबाणी। कुर्बान असांखे वाक़े के हवाले से आगाह कजो। जी बिल्कुल, ही आज सुबह जो हादसो पेश आयो है पंहिंजो मोटो M5 ते जेके पंजाब वासी हुआ राजनपुर जे रहवासी हुआ उहे 4 ॼणा जेको आहे फौजी यानी पंहिंजो कार माना जो कार ट्रक में जेको टक्कर थियो आहे ऐं उन खां बाद में जेको आहे इहो बि हादसो पेश आयो आहे जेको मिरपुर माथेलो में आज सुबुह जो जंहिंमें उहे बि कार जी टक्कर में जेको आहे उहे बि जेको हिकु औरत समेत 4 ॼणा जेके नदल जो शिकार थी विया। जी वरी मेहरबानी कुर्बान जलबाणी असांखे घोटकी में अपडेट करियो। मुख़्तलिफ़ हादसन में पहिरियों जो वाक़ियो थियो है हादसो थियो है वो मोटरवे ते थियो है जैमें पंजाब के इलाके राजनपुर से ताल्लुक़ रखंदड़ 4 ॼणा जेके आहिनि हादसे जो शिकार थी ज़िंदगी की बाज़ी हारजे विया आहिनि जॾहिं त 2 औरतूं ज़ख़्मी आहिनि जिनखे घोटकी अस्पताल में तिबी इमदाद ॾिनी पई वञे। वरी मेहरबानी कुर्बान जलबाणी असांखे अपडेट करण के हवाले से।